लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जो दोहो। राम नाम अवलंबन बिन परमार्थ की आस, बरसत वारिद बूंद गही चाहत चढ़न आकाश। हिन जो मतलब आहे राम जे नाम जो ऐं झूलेलाल जे नाम जो आसरो वठे बिना जेको मोक्ष जी आशा कनि था या धर्म अर्थ काम मोक्ष रूपी चारई परमार्थ प्राप्त करण चाहिनि था, उहे बरसात जी बूंद खे पकड़े आकाश ते चढ़ण था चाहिनि। जीअं पाणीअ जी बूंद खे पकड़े आकाश ते नथा वञी चढ़ी सघूं, तीअं ई राम नाम ऐं झूलेलाल जे नाम बिना को बि परमार्थ कोन प्राप्त थींदो। 21 सवाल जो सही जवाब आहे ए। शिकारपुर जे दरियाई पंथ जी जिम्मेदारी मसरलाल खे ॾिनी। सवाल 22। मुल्तान जे दरियाई पंथ जी जिम्मेदारी कंहिंखे ॾिनी? ए मसरलाल, बी जुगलदास, सी मेहरचंद, डी कोडरराय। इन सवालनि जो जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में ॾेई सघो था।